ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أحوالنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم وخطابه المبين: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل إن صلاتي ونسكي ومحياي ومماتي لله رب العالمين. صدق الله مولانا بلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه. برادران اسلام، प्यारा मुसलमान भाइयों, अजीज दोस्तों, कुरान मजीद जी हिक आयत सबूरी अवां प्यारी जमात जे आॾो में तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं उन सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं अवां जे आॾो पेश करण जो इरादो आहे. दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु व मनवालुहु शान पंहिंजे प्यारे हबीब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए. उन खां बाद अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे शान हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए. प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, ही ज़िलहज शरीफ़ जो पहिरियों जुमो आहे. ज़िलहज शरीफ़ इस्लामी महीननि मां आखिरी साल जो महीनो आहे. साल जा 12 महीना हूंदा आहिनि.
मुहर्रम शरीफ का साल इस्लामी शुरू थींदो आहे, ज़ुल्हज शरीफ ते ख़त्म थींदो आहे। 12 महीननि मज़ा ही साल जो 12हों महीनो आहे। उन 12 महीने ज़ुल्हज शरीफ जो ही पहिरों जुमो पाण ख़ैर सां पढ़ी रहिया आहियूं। अव्हांखे ख़बर आहे, अव्हांखे मालूम आहे त ज़ुल्हज शरीफ में मुसलमान कुर्बानी कंदा आहिनि। कुर्बानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां वाजिब आहे। इन मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो क़ुर शरीफ़ जी आयत तिलावत कई आहे। इन बारे में चंद ॻाल्हियूं तव्हांजे आॾो मां पेश कंदुसि। रब करीम जल जलालहू अमन वालू तव्हां असां सभिनी खे तौफ़ीक़ नसीब फरमाए। खुदा तबारक व तआला जल जलालहू अमन वालू असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। पहिरीं क़ुर शरीफ़ जे तिलावत कयल आयत जो तर्जुमो, उन खां बाद में कुर्बानीअ जी अहमियत क़ुर ऐं हदीस जी रोशनी में, ऐं उन खां बाद में कोशिश कंदुसि त तव्हांखे मुख़्तसर टाइम में दर्ज कयां त इन जी इब्तिदा कीअं थी, असुल जो मक़सद कहिड़ो आहे। रब तबारक व तआला जल जलालहू अमन वालू तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ंदा हलो त मां तव्हांखे आयत जी माना ॿुधाए थो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, कुल इन्न सलाती व नुस्की व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम खे इरशाद फरमाए, कुल ऐ मुंहिंजा प्यारा हबीब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए, इन सलाती त मुंहिंजी नमाज़ व नुस्की ऐं मुंहिंजी कुर्बानी व महयाया ऐं मुंहिंजी ज़िंदगी व ममाती ऐं मुंहिंजो हिन दुनिया मां रहलत करणु लिल्लाहि रब्बिल आलमीन। ये सभई शयूं मां अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जे लाइ आहिनि। यानी ये सभई शयूं नमाज़, कुर्बानी, हयाती, वफ़ात, या मुंहिंजी सभु अल्लाह पाक जे लाइ आहे। उहो अल्लाह पाक जल जलालहू अमन वालू जेको रब्बुल आलमीन आहे, सभई जहाननि जो पालनहार आहे। अल्लाह साईं पंहिंजे हबीब खे फरमायो त मुंहिंजा हबीब तूं माण्हुनि खे चई ॿुधाए त मां नमाज़ बि अल्लाह जे लाइ पढ़ंदो आहियां, कुर्बानी बि अल्लाह जे लाइ कंदो आहियां, मुंहिंजी हयाती बि अल्लाह जे लाइ आहे। पर जे हिन दुनिया मां लाॾाणो करे वेंदुसि त इहा मुंहिंजो लाॾाणो बि मुंहिंजे अल्लाह जे लाइ आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, इन आयत करीमा जे तफ़सीर में लिखियो आहे, बुज़ुर्गाने दीन फरमाइनि था पिया, सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सौरा ऐं हुजूर करीम अलैहिस्सलाम जो सहाबी आहे। नबी करीम जी रात बाबरकात हज्जतुल वदा जे टाइम ते हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे दुआ फरमाई हुई। अल्लाह जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया, ऐ मुंहिंजा मौला, मां महबूब मोहम्मद मुस्तफ़ा तोखां दुआ थो घुरां त मुंहिंजे सहाबीअ खे, जेको मुंहिंजो सहाबी बि आहे पर मां मोहम्मद करीम जो सौट बि आहे, मुंहिंजी दुआ इन जे हक़ में क़बूल फरमाए। अल्लाह पाक खां दुआ नबी पाक या घुरी आहे त मौला मुंहिंजे इन सौट अब्बास खे क़ुरान जो ख़ुसूसी इल्म अता फरमाए। क़ुरान करीम जो ख़ासि इल्म जेको आहे मुंहिंजा ख़ालिक़ मां तोखां घुरां थो त हिन मुंहिंजे सौट अब्बास खे इहो नसीब कर, अहिड़ो नसीब कर जो टिन खां वधीक क़ुरान पाक जो तफ़सीर बयान करे सघे। जेकॾहिं तमामु सहाबा किराम खे अल्लाह ताला क़ुरान जो इल्म नसीब कयो हो, सभु सहाबी क़ुरान जे इल्म जा आलिम हुआ, पर ख़ुसूसी तरह सां
कुरान करीम जा रुमूज़, कुरान पाक जा तशरीहूं, कुरान पाक जूं तावीलूं ऐं कुरान पाक जो ख़ुसूसी इल्म जेको हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास खे नसीब हो, नबी पाक जे सौत खे शायदि ॿियनि खे अहिड़ो नसीब कोन हो। सभिनी खां इहो इन जो असुल मतिलबु इहो त मुंहिंजो सभु मुंहिंजे नबी करीम जे दुआ जो असर हो। सरकार दो आलम अलैहिस्सलाम उनजे लाइ ख़ुसूसी दुआ कई त ॿियनि खे बि इल्म आहे, ॿियनि खे बि मां इल्म ॾियां थो, पर हिन मुंहिंजे सौत खे ख़ुसूसी इल्म मिले। अल्लाह जे हबीब करीम अलैहिस्सलाम जी दुआ जो असर हर मामले में क़ुरान करीम जी तशरीह जॾहिं बि का हदीस जे रोशनी में बयान कई वेंदी आहे त उन हदीस में वधि खां वधि हिसो रिवायत में हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास जो हूंदो आहे। इन आयत करीमा जे बारे में हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास बयान कयो आहे। दुरूद पढ़ तमा त ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था त अल्लाह जे हबीब खे अल्लाह ताला फरमायो त तूं चओ, छा चवां? इन्न सलाती व नुस्की, मुंहिंजी कुर्बानी ऐं मुंहिंजी नमाज़ अल्लाह जे लाइ आहे। छो? रसूल अल्लाह जो आहे त अल्लाह जे रसूल जो फेल इबादत बि अल्लाह जे लाइ, पर अल्लाह साईं चवराए छो पियो? हज़रत सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाइनि था इन जो मतिलबु इहो हो त नबी करीम अलैहिस्सलाम खां अॻु में बि माण्हू क़ुर्बानी कंदा हुआ, माण्हुनि में रिवाज हो जानवर ज़िबह कंदा हुआ। अल्लाह पाक जल जलालुहु व मनवालुहु जे ज़ात बाबरकात हबीब खे इन जे लाइ इशारो करे थो त तूं चओ अॻियनि माण्हुनि जो रिवाज हूंदो हो त उहे क़ुर्बानी जेका बि कंदा हुआ उहा तमाम जो तमाम बुतनि जे नाले कंदा हुआ, लात जे नाले, मनात जे नाले, उज़्ज़ा जे नाले, बुत जे नाले, हुबल जे नाले। इहे बुत हूंदा हुआ पत्थर जा ठहियल हुआ। काफ़र जेका बि क़ुर्बानी ढगे जी कंदा हुआ या उठ जी कंदा हुआ या बकरीअ जी या रिढ वग़ैरह जी, उहा बुतनि जे नाले कंदा हुआ। अल्लाह ताला हबीब खे फरमाए थो इहो अव्हां जो रवाज ख़त्म आहे। अॻु में तव्हां बुतनि जे लाइ क़ुर्बानी कंदा हो, मां मुहम्मद अल्लाह जे लाइ क़ुर्बानी कंदो आहियां। मुंहिंजी क़ुर्बानी न बजे लाइ आहे, मां अल्लाह खे राज़ी करण जे लाइ क़ुर्बानी कंदो आहियां। नबी पाक अलैहिस्सलाम खे इन जे करे ख़ुदा ताला इन आयत करीमा में हुकुम फरमाए त तूं चओ इन्न सलाती व नुस्की व महयाय व ममाती, मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी क़ुर्बानी, मुंहिंजो जहिड़ो रहण ऐं मुंहिंजो दुनिया मां लाॾाणो करणु लिल्लाहि रब्बिल आलमीन, सभु रब करीम जे लाइ आहे। तंहिंजे करे अल्लाह जे ज़ात बाबरकात जे हबीब ऐलान कयो ऐं उम्मत खे सबक़ ॾिनई त उम्मत जेको बि सवाब जो कमु करे उहे अल्लाह छाजे लाइ कजे? अल्लाह कारण जेको कमु कबो आहे रब जे रज़ा जे लाइ कबो आहे। सूफिया किराम में हिकिड़ो पहाको मशहूर आहे, अल्लाह जे कामिल वली घणो करे जुनैद बगदादी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तरफ़ कौल मशहूर आहे, उन जे तरफ़ कौल मनसूब आहे। उन ख़ुदा जे बारे फरमायो आहे त तालिबुद दुनिया मुअन्नसुन व तालिबुल उक़बा मुख़न्नसुन व तालिबुल मौला इंसान में टे जिन्सूं आहिनि, हिकिड़ी जिन्स आहे औरतुनि जी, उहा इंसान। ॿी जिन्स आहे इंसाननि में मर्दनि जी, हिकिड़ियूं औरतूं या जिन्स आहे। ॿी जिन्स मर्द ऐं टी जिन्स आहे खदड़ो। खदड़ो तव्हां सम्झो था न मर्द न माई, ॿिन्ही ठावनि खयो। अल्लाह जे प्यारे वलीअ फरमायो त तालिबुद दुनिया, जेको दुनिया जो तालिब आहे माना दुनिया हासिल कयां, दुनिया मिले, दुनिया जे तलब में लॻो पियो आहे, हुनजो मिसाल ईअं आहे जीअं औरत हुजे। औरत बि दुनिया चाहींदी आहे, सुठो कपिड़ो हुजे, सुठो लिबास हुजे, सुठो गहु हुजे, सुठी का शइ हुजे। औरत घणो करे रंग जे तरफ़, ख़ुशबू जे तरफ़ माइल हूंदी आहे। तंहिंजे करे अल्लाह जो वली
नथो फरमाए जो दुनिया जो तालिबा रुगो दुनिया ही दुनिया पियो बोले हकीकत में यो औरत जो जाए पे आ पर तालिबुल उक़बा मुखन्नसुन ऐं जेको आख़िरत घुरंदो आहे आख़िरत उहो वरी खजड़ो हवा हैरान थी वेंदो इहो वरी आख़िरत घुरे खजड़ो आओ मर्द केरा फरमाए तो तालिब दुनिया मुखन्नसुन व तालिबुल उक़बा मुखन्नसुन जेको दुनिया घुरे सो औरत जहिड़ो आहे जेको आख़िरत घुरे उहो खजड़े जहिड़ो आहे व तालिबुल मौला मुज़क्करुन जेको रब घुरंदो आहे मर्द हूंदो आहे रब घुरे आख़िरत घुरे क़यामत घुरे हूर घुरे जन्नत जा बाग घुरे नहरू घुरे माना इहो अल्लाह जो तालिब आहे इहो अहिड़े तरीक़े सां दुनिया जे लज़्ज़तुनि वांगुरु आख़िरत जे लज़्ज़तुनि जो तालिब आहे हिकिड़ो दुनिया जे लज़्ज़तुनि खे घुरे थो जेको दुनिया जूं लज़्ज़तूं घुरे उहो माई आहे जेको आख़िरत जूं लज़्ज़तूं घुरे उहो खजड़ो आहे पर जंहिंखे लज़्ज़तुनि सां ज़रूरत ई कान्हे का हुनजी तमन्ना आहे त रब राज़ी हुजे हे कर मिले त रब मिले जे सभु मिलियो त छा थियो दुनिया में दिल जो मतिलबु पूरो थियो त छा थियो हक़ीक़त में मर्द उनखे चयो वेंदो आहे जंहिंजे दिल में तमन्ना हुजे त मुंहिंजो रब करीम राज़ी हुजे ख़ुदा राज़ी हुजे मूसा अलैहिस्सलाम जो क़िसो मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां मूसा अलैहिस्सलाम खे अलाह साईं चयो त मूसा तुंहिंजे उम्मत में हिकिड़ो आबिद आहे गार में वेठो आहे 80 साल गुज़री विया अथसि मां अलाह 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 मुंहिंजी इबादत में मां अलाह खे यादि पियो करे 80 साल गुज़री विया अथसि कारोबार धंधा सभु छॾियो वेठो आहे हाणे वञ मां जा मूसा वञी चवेसि त तुंहिंजी इबादत ख़ुदा खे क़बूल कान्हे मूसा अलैहिस्सलाम खे ॾाढो ॾुख थियो रब बेनियाज़ हारी वीचारे जी छमाही लुढ़ी वञे फसल वॾी वञे या खस थी वञे माज़ अल्लाह हुनखे सूर थींदो आहे मुंहिंजी हाणे छमाही लुढ़ी वई अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम खे चयो मौला हुन वीचारे जो 80 साल इबादत आहे उहा लोढ़े थो छॾी चवे थो क़बूल न आहे दुख कोन थींदो हज़रत रब्बुल आलमीन फरमाए मूसा जो कुझु न वञे बानो मुंहिंजो आहे वञी चवेसि मां ॼाणा मुंहिंजो बानो ॼाणे मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां वियो गार में पहुतो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केर मूसा नबी आया भली करे आए कीअं आयो अल्लाह जा नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमाए तो मूंखे रब मोकिलियो आहे तो 80 साल इबादत कई आहे रब थो चवे मूंखे तुंहिंजी इबादत क़बूल ई कान्हे का हाणे मूंखे दुख त ॾाढो आहे पर छा कयां बेनियाज़ जो पैगाम खणी आयो आहियां तो अल्लाह जो आबिद बानो थो चवे मूसा का परवाह कान्हे वॾी तहक़ुक़ नहीं वठी खिलियो रब खे वञी चयो जेकॾहिं मुंहिंजी इबादत क़बूल न आहे त मूंखे बि परवाह न आहे मूसा जो अजब जहिड़ो माण्हू आहे इहो वरी कीअं धरती कान्हे हिते न वञी ख़ुदा खे चयो त मूंखे परवाह न आहे सबबु कहिड़ो आहे उहो आबिद थो चवे त अल्लाह खे चयो मां बांधो आहियां बाने जो कमु आहे बांध पकड़ण छा कयां वेठो बाने जो कमु आहे बांध पकड़ण इबादत करण सां कयां वेठो इबादत क़बूल करण या न करण इहो कमु अल्लाह जो आहे पराए कम में मुंहिंजो पुठि न वञे आउं पंहिंजो कमु कयां थो जेकॾहिं पाण वारो कमु ख़ुदा नथो करे त सदुस मर्ज़ी आहे मुंहिंजो छा वञे मूसा रब खे वञी अर्ज़ु कयो आहे रब खे सभु ख़बर आहे अल्लाह ताला फरमाए थो मूसा जो इम्तिहान ते वरितुमि वञी हुनखे चयो त तुंहिंजी सभु इबादत क़बूल इहो आहे तालिबुल मौला जेके मौला जी तलब आहे मुंहिंजा ॾाढे असांखे को खणी ॿुधाए त मौलवी तोवारी निमाज़ क़बूल कान्हे तोवारो पढ़णु क़बूल कोन्हे तोवारो वाइज़ क़बूल कोन्हे असां जेकर कावड़ जी घर वेही रहूं कुझु नथो थिए क़बूल कोन्हे भला पोइ छो कयूं ठहियो नथो क़बूल करे अल्लाह जो बानो ईअं कोन कंदो आहे अल्लाह जो बानो तलब में हूंदो आहे कुझु बि न थिए कुझु बि न मिले पर यारो राज़ी हुजे रब जी ज़ात महिरबान हुजे बाननि जो कमु हूंदो आहे इन जे करे अल्लाह
अल्लाह जा माना फरमाइंदा तालिबुल मौला मुज़क्करुन जेको रब जी तलब कंदो आहे मर्द ई हूंदो आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे तारीफ़ फरमाए त चओ कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजी नमाज़, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी इबादत, मुंहिंजो जहिड़ो हुजण मुंहिंजो गुज़ारे वञा सभु रब करीम जे लाइ आहे। अल्लाह जे हबीब फरमायो त तव्हां बुतनि जे लाइ कुर्बानी कंदा आहियो, अवां भली बुतनि जे लाइ तो प्रभा मनो थो कयां, मुंहिंजी कुर्बानी अल्लाह जे लाइ आहे। अवां असांजो फर्ज़ आहे त जेका बि कुर्बानी कयूं उहा ख़ुदा कारण हुजे, ख़ुदा जी रज़ा जे लाइ हुजे। उहो जॾहिं अल्लाह जे रज़ा जे वास्ते हूंदी त इंशाअल्लाह तबारक व तआला अल्लाह जी नज़र नियत ते हूंदी आहे। जो इंसान सुहिणी नियत सां कुर्बानी कंदो आहे त ख़ुदा ताला उनजी क़बूल फरमाए छॾींदो आहे। दुरूद पढ़ंदो के ॿी क़ुरान पाक जी आयत ॿुधाए छॾियो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबी वसल्लम। मोहब्बत सां बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबी व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला कुरान मजीद में फरमाता है यनालल्लाहु लुहुमहा वला दिमाउहा। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात के आवाज़ कुर्बानी जो गोश्त को न मिलंदो आहे। लयनालल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। अल्लाह पाक कुरान मजीद में फरमायो आहे त मां अल्लाह खे न को तव्हांजो गोश्त जी ज़रूरत आहे, न को मां अल्लाह जे ज़ात बाबरकात खे तव्हांजे रत वहाइण जी ज़रूरत आहे। मां रब करीम जी नज़र तव्हांजे तक़वा ते हूंदी आहे, परहेज़गारी ते हूंदी आहे। मां रब ॾिसंदो आहे त जेका तव्हां कुर्बानी कई आहे सा कहिड़ी नियत सां कई आहे। हदीस पाक में जी तशरीह कई है, नबी से फरमाता है इन्नल्लाह ला यंजुरु इला अअमालिकुम वला इला सुवरिकुम वलाकिन यंजुरु इला निय्यातिकुम। अल्लाह जी ज़ात न को तव्हांजा अमल ॾिसंदो आहे, न को अल्लाह तबारक व तआला तव्हांजा मुहावरा ॾिसंदो आहे। अल्लाह ताला फरमाईंदो आहे मां तव्हांजी नियत खे ॾिसंदो आहियां। अवां जेको बि नेकीअ जो कमु कंदा हो मां रब ताला तव्हांजे दिलि ते नज़र विझंदो आहियां, ॾिसंदो आहियां त कहिड़े नियत सां तव्हांजो नेकीअ जो कमु कयो आहे। जेकॾहिं तव्हां नेकीअ जे कम खे अल्लाह जे रज़ा ख़ातिर कंदा हो तव्हांजो थोरो घणो बि अमल क़बूल करे छॾींदो आहे। पर जे अवां जे नियत में ख़लल हूंदो आहे, अवां केतिरो बि घणो अमल कंदा हो पर मां रब क़बूल कोन कंदो आहियां। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ बिटाई घोट रहमतुल्लाह अलैहि हदीस ने इशारो कयो आहे। अल्लाह जो वली फरमाए थो, अल्लाह ताला पाक फरमायो आहे न तव्हांजी नियत ॾिसंदो आहियां, तव्हांजो अमल कोन ॾिसंदो आहियां। शाह साहिब इहा ॻाल्हि थो करे त मगी पाए मन में सन्हो कतियो जन तन जो सराफन दुखो ई दाख़िल कयो, पर मोहब्बत पाए मन में रंधारोया जन तन जो सराफन अणतोरियो अघायो। अल्लाह जी ज़ात बाबरकात ओ मोहब्बत वारो थोरो घणो अमल हुई, नेक नियती वारो मामूली कम हुई क़बूल कंदो आहे। अहिड़ो क़बूल कंदो आहे जो मुजाहिदा हिकिड़े पासे 1000 साल जी इबादत हुजे, हेॾो वरी हिकिड़े पासे मोहब्बत वारे जो हिकिड़ो सजदो हुजे, ख़ुदा हो वधीक क़बूल फरमाए। हाणे इन आयत खे जेका हाणे तव्हां ॼाणो पढ़ी जे रब ताला फरमाए थो त लई यनालल्लाह लुहुमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। अल्लाह पाक वटि तव्हांजो न को गोश्त वेंदो आहे, न को अल्लाह खे आवाज़े जानवर जे रत जी ज़रूरत आहे। इन जो मतिलबु सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास ॿुधायो आहे। सलात फर्ज़ नबी जे सहाबी जी तशरीह तो ॿुधाए। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अरब में रवाज हो मक्के जा माण्हू कुर्बानी अॻे कंदा, नबी सॼो अॻे ई कंदा, पर कुर्बानी छाजे लाइ कंदा हा? बुतनि जे लाइ। हिकु ॻाल्हि ॿियो, वरी कुर्बानी करण खां पोइ जानवर कुही उनजी रत काबतुल्लाह जो भितन खे हणंदा। समझो था रहा है बैतुल्लाह शरीफ जे दीवार खे उहा रत हणी छॾी। हुननि जो इरादो इहो हो त असांखे जेको
जानवर कोठो आहे इन जी जेका रत आहे इहा काबे जे छत खे हणंदासीं, भित खे हणंदासीं, फर्श खे हणंदासीं, दीवार खे हणंदासीं त काबे जो मालिक अल्लाह राज़ी थी। जहालत हुई अल्लाह ताला आयत नाज़िल करे लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा। खबरदार इहा जेका रत तव्हां बैतुल्लाह खे हणो था पिया, काबतुल्लाह जे दीवार खे गोश्त लॻायो था पिया, इहो अल्लाह वटि कोन पहुचंदो आहे। इन जी का ज़रूरत कान्हे का वला की यनालुहु तक़वा। जेकॾहिं का पहुचण वारी शइ आहे उहा तव्हांजी तक़वा ई परहेज़गारी आहे, अवांजी नेक नियती आहे। अवां जेके नेक नियती सां कुर्बानी कंदो अल्लाह पाक तव्हांजी क़बूल फरमाए छॾींदो। पर जेकॾहिं माण्हुनि जे ॾेखारे जे लाइ कंदो ऐं पंहिंजे ज़ाती मतिलब लाइ बुतनि जे लाइ कंदो, रब करीम खे तव्हांजे कुर्बानी जी का ज़रूरत कान्हे का। हाणे इन मां इहो साबित थी वियो, असांखे ख़बर पइजी वई त मुस्लमान जो कमु रब जे रज़ा जे वास्ते हुजे ऐं नियत इहा हुजे त ख़ुदा राज़ी थिए। अल्लाह खे राज़ी करण जे लाइ जेको कमु कबो आहे उन में अहकाम बि अल्लाह जा मञणा पवंदा आहिनि। जीअं अल्लाह चयो हूंदो तीअं कबो, पंहिंजे मर्ज़ी सां कोन कबो। हाणे तव्हांखे मिसाल ॾियां पोइ मां कुर्बानी जे मौज़ूअ ते थो अचां। नमाज़ कंहिंजे लाइ पढ़बी आहे? चओ अल्लाह लाइ। ॾाढे ॻाल्हि पंहिंजे लाइ पढ़बी आहे। फर्ज़ कंहिं कई आहे? अल्लाह। असांखे अल्लाह ताला फरमायो आहे नमाज़ पढ़ो। हाणे पाण जुमे जी नमाज़ जूं रकातूं घणियूं पढ़ंदा आहियूं? फर्ज़ रकातूं घणियूं पढ़ंदा आहियूं? हफ़्ते जी ईद ऐं नबी से फरमायो सैयदुल अय्याम, सभिनी ॾींहंनि जो सरदार। अब हिन में वॾे ॾिहाड़े में त पाण खे घटि में घटि ॿियनि ॾिहाड़नि में पाण मेपरी जी नमाज़ पढ़ंदा आहियूं 4 रकात, जुमे जी पढ़ूं था 8, वॾो ॾींहुं ईअं न। पर अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब फरमायो त न 8 न पढ़ो, 4 बि न पढ़ो, 2 पढ़ो। हाणे पाण घणियूं था पढ़ूं पिया? भला जेकॾहिं पंहिंजे तरफ़ां चऊं त यार भलो ॾींहुं आहे, जुमो आहे, अल्लाह खे प्यारो आहे, नबी पाक इन खे ॾींहंनि जो सरदार ॾींहुं सॼो आहे, मतिलब नबी सही कयूं आहिनि, ॿ वरी पंहिंजे तरफ़ खां वधाए था पढ़ो, क़बूल थींदी बात? छो इन जे करे क़बूल कान थींदी? अल्लाह जे चवण जे ख़िलाफ़ हलियासीं। अल्लाह खे न का थोरे जी ज़रूरत आहे, न का अल्लाह खे घणे जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला खे ज़रूरत कंहिं शइ जी कान्हे का। रब रुॻो ॾिसंदो आहे त मानो मुंहिंजो चवणो करे थो या न, मौला जी फरमाबरदारी करे थो या न, ख़ुदा जे हबीब जी पैरवी करे थो या न। और मुंहिंजा ख़ुदा जे रसूल बरकातूं पढ़ियूं आहिनि, असां बि पढ़ंदासूं। जे मदीने जो मीर 8 पढ़े हा असां बि पढ़ूं हा, पर जे ख़ुदा जे कसम महबूब हिकिड़ी पढ़े हा त पाण बि हिकिड़ी पढ़ूं हा। असांखे न को वध खे ॾिसणो आहे, न घटि खे ॾिसणो आहे, न थोरे खे ॾिसणो आहे, न घणे खे ॾिसणो आहे। असांखे रुॻो ॾिसणो इहो आहे त जंहिंमें अल्लाह ई अल्लाह जो रसूल राज़ी हुजे। अल्लाह न ॾिसंदो आहे घणे खे, न ॾिसंदो आहे थोरे खे, रब ॾिसंदो आहे नियत खे। जुमो हो अॼु 10 पढ़ूंगा, 12 पढ़ूंगा, 20 रकातूं पढ़ूंगा। रब ताला फरमाए थो त न तव्हां 2 फर्ज़ पढ़ो, 2 रकातूं पढ़ो। मूंखे रुॻो ॾिसणो आहे त मुंहिंजो चवण कयो था, अल्लाह पाक जो चवण कयो था त रब करीम जी ज़ात बाबरकात राज़ी थी पवंदो आहे। त कुर्बानी बि ईअं आहे। अल्लाह पाक खे असांजे गोश्त जी ज़रूरत कान्हे, खल जी ज़रूरत कान्हे, जानवर जी ज़रूरत कान्हे का। रब करीम खे ॾिसणो आहे त तव्हां तक़वा वारा आहियो, न रब जे चवण ते हलो था या न। ताज़ो 2 ॾिहाड़ा थिया, हिकिड़ी उर्दू अख़बार में मां हिकिड़ो मज़मून पढ़ियो, थोरो हुनजी तशरीह करे तव्हांखे क़ुरान हदीस जे बारे में ॿुधायां। दुरूद पढ़ंदो और ॻाल्हि ॿुधंदो। اللهم صل على سيدنا ونبينا محمد وآله وصحبه وبارك وسلم عليه। اے اصل جو ملک پاکستان छाए वई पाप भली कंहिंजी धीअ को भॼाए वञे त पाकिस्तान, भली जेकॾहिं कंहिंजा हगा चोरी कनि त पाकिस्तान, जेकॾहिं माण्हू खे मारे वञे त ठीकु आहे पाकिस्तान, कंहिंजे कणक जो देरो को साड़े वञे त पाकिस्तान। आओ ना मिड़ई ख़ैर पाकिस्तान जो थियो।
असा जो पाकिस्तान परिछा चौदा पाकिस्तान का मतलब क्या? ला इलाहा इल्लल्लाह। वाकई वीचार मुसलमान कुर्बानी पाकिस्तान जे लाइ ॾिनी, कलमे लाइ ॾिनी। असांजे पाकिस्तान जी हुकूमत डिक्लेरेशन ॾींदी आहे, इजाज़त नामो ॾींदी आहे त तूं भली अख़बार वञी छाप। बिना इजाज़त नामे जे का बि अख़बार न हूंदी आहे। रिसालो हुजे, अख़बार हुजे, उनजी डिक्लेरेशन हूंदी आहे, उनजी मंज़ूरी हूंदी आहे, हुकूमत इजाज़त ॾींदी आहे। ऐं बाक़ाइदे हुकूमत जो हिकिड़ो खातो आहे, वो किरोड़ों अरबों रुपया उन ते ख़र्च थींदो आहे। छो? मताबूब रिसालो का अख़बार अल्लाह जे ख़िलाफ़, रसूल जे ख़िलाफ़, क़ुरान जे ख़िलाफ़, पाकिस्तान जे ख़िलाफ़, पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ त नथी लिखे। जे लिखे त ॿुधायो त हुनखे असां जो डिक्लेरेशन रद्द कयूं, जेल में विझो। वो खातो लाइ काथे आहे? पाकिस्तान लाइ काथे आहे? हुकूमत लाइ छा थी करे? मुसलमाननि जो मुल्क आहे, इजाज़तनामो सरकार ॾिनो आहे, अख़बार थी लिखे त हे जेका कुर्बानी था कनि सा अजाई। छो? घर घर में कुर्बानी, घर घर में ठगो, घर घर में मतलब लखे किरोड़े जानवर पिया पुसनि। पे ॾियारा फ्रिजन में गोश्त रखियो वेठा आहिनि, फ्रीज़र में रखियो वेठा आहिनि, हफ़्तनि जा हफ़्ता पिया गोश्त खाइनि। कहिड़ी ज़रूरत आहे? इन मथां जेकॾहिं का पुल ठहराइजे, को रोड ठहराइजे, को नलको हणाइजे, कंहिं ग़रीब खे कांच वठी ॾिजे, कंहिं मिस्कीन खे घर ठहराए ॾिजे, ग़रीबनि जी हमदर्दी थी आहे। समझो था लाइन? अब गरीबन को दुख थल विचारण के सूर खाई हो तो गरीबन खे। हजरत पीर सही रोज़े वारे रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात में नकुल लिखियो आहे। अल्लाह जे वली समझाणी मिली आहे, समझाणी। हिकिड़ो हो बिल्लो, वो बिल्लो हो जवान, वो शिकार कंदो हो, लेज हली हली तो कोड़ो। हाणे न को टप ॾेई सघे, न को भॼी सघे, न को शिकार करे अची बुख मो। वो दिल में सोची था घर वेठे शिकार कया। सलाह कहिड़ी कई? बिल्ले सोच कई, नंढड़ियूं नंढड़ियूं मच्छियूं हथ करे धागे में तस्बीह ठाहे करे गिची में विझी ऐलान कई त मां हाणे शरीफ़ थी वियो आहियां। जेकॾहिं शरीफ़ न हुजा त मच्छियूं गिची में हुजनि, छा बिल्लो छा मच्छी? रुगो धप ईंदी आहे त खारो पटे ईंदो आहे। ले खणी मच्छियूं विधियूं गिचीअ में ऐं ऐलान कई त बाबा मां हज ते वञा थो, आहे पोइ मां सां जेको हज ते गॾिजी हले। कुअर जो ॻाल्हि ॿुधी जे वञी बटा मामो शरीफ़ थी वियो आहे। अहिड़ो त शरीफ़ थी वियो आहे जो तस्बीह मच्छियुनि जी गिचीअ में। अहिड़ो को भलो वियो। हाणे मामा हज ते असां हलंदासीं, 50-100 कुआ अची गॾु थी असांखे वठी वञो। बाबा हलो, मां तव्हांखे सिधो जिदे वारे रस्ते खां वठी थो वञां। सलाह करे हाणे अॻ में बिल्लो, पुठियां कुआ। हज़रत रोज़े वारो मिसाल थो ॾे, अल्लाह जो वली सम्झाईंदो आहे त आसानी सां दिमाग़ में ॻाल्हि वेही। हलंदे हलंदे मैल तमैल पंधु कयूं, बिल्ले खे अची बुख लॻी, अची नियत में रोलो थो त हाणे कुओ खावां, पर कीअं खावां? तस्बीह गिची में पई आहे, हाजी साहब हज ते थो वञा, हाणे ज़ुल्म कीअं कया? अटकल कई बाबा, अचो भाणजा कुआ। बिल्ले बि टपरिड़ा, कुअर बि टपरिड़ा। ओ जमल धूड़ खड़ी थी वई, तमल बिल्ले झट ॾेई हिकिड़ो कुओ गिरकाए ख़बर ई कान पई करे। जल कुओ वियो अंदर, तमल जे बाबा हलो हलो हाणे हलो। वरी अॻिते हलिया, वरी हज़म थियो, वरी ॿी मंज़िल ते ॿियो कुओ, टी मंज़िल ते टियों कुओ। आख़िरकार जमल वेझा पहुता त कुअ ने चयो मामो वञे थो खुलो थींदो, असां वञूं था थोरा थींदा, ॻाल्हि कहिड़ी? अब हाविया न हुए, मामो सभु वधी पियो हो, डुबरो हो, ऐं कुआ 50-100 से छुटी वञी के ॿ टे बचा। हिकिड़ो को कोड़ो कुओ हो त सॼो शिर उनी झुमिर में आहे। हाणे तव्हांखे ॼण मामो चवे न झुमिर था हणो, त महिल तव्हां झुमिर हणो। मां हिकिड़े कुंड में लिकी मामे जो मज़ो कयो। जंहिंमहिल मामे झुमिर हणाई त महिल कुओ लिकी वञी वेही रहियो, ऐं जंहिंमहिल घणी धूड़ जी त झड़प ॾेई करे कुओ वात में रही। त हो जेको लिको वेठो हो कुओ, हुन सभु ॾिठो पिए, तकिड़ो हली आहे जो मामे खे कुझु ॻाल्हि हणाया। इहो त कुओ बचे ॻाल्हाईंदो त वात खुलंदो न सही। मामे खे पुछा, ॿिए ख़बर मामा काथे पहुता हो? नंदर खे भेजे जिद्दी में।
नदर के भीड़ो ने लोचे जिद्दे ने रातो को कोई जो खानो बराबर समझादा दुआ कयो शले नी जिद्दे को वला पड़ा यो जो पाकिस्तान में कानून खयो नमूनो खयो अल्लाह के रसूल जी बगावत हाणे हिन मिस्कीन के भी गरीबन की हमदर्दी अची थी जे दुए के हज जो शौक़ थियो ए कुर्बानी जा दुश्मन जे इनके भी अची गरीबन की हमदर्दी यो गोश्त जाया थो वने खलू जाया थी वने जानवर कसल था अन्या मजे जी गाल वञो मक्के पाक में त लखे जानवर पूरे था चलन बाहर सारे थी छड़े पई जो जा अदा 5% मानू खाए न था जो सजो पढ़दो वने पुरींदा वने पढ़दो वने सारींदा वने हाणे दर्द कहिड़ो आहे इहो ग़रीबनि ते लोकड़ ख़र्च थिए मिस्कीननि ते ख़र्च थिए इहो अजायो ख़र्चा कुल्लू ठारायो रोड ठारायो यतीमनि खे ॾियो मिस्कीननि खे ॾियो इहो खामखा क़ुर्बानी अजाई थी करे ख़तम थी वञे हाणे मां तोखे ॿुधायां थो अल्लाह पाक फरमाईंदो आहे ला यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा तुंहिंजो ख़्याल आहे त गोश्त खाइबो आहे तुंहिंजो ख़्याल आहे त जानवर पोहंदो आहे त माण्हू पेट भरे अल्लाह ताला फरमाए थो मां रब करीम खे तव्हांजे गोश्त जी ज़रूरत कान्हे मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे तव्हांजे क़ुर्बानीअ जी ज़रूरत कान्हे मूंखे रुगो इहो तव्हांजो इम्तिहान वठिणो आहे त मां अल्लाह जो हुकुम केरु थो मञे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह यार अब इस्लाम मनो कया था तो गरीबन के नजू कराईदारो कैसे इस्लाम मनो कया कुर्बानी जो बकरो वध में वध 2000 2500 3000 आओ या न मरी भला ने ढगे में भावो कयो तब भले का भलो ढगो वध में 2000 2500 3000 अल्लाह को झलियो अच्छा तो कुर्बानी जो गरीब खे न ॾे ये 3000 में तुम्हारा गरीब बची था ये जो करोड़ रुपया रखो वेठो आहे बैंकुनि में तुंहिंजा पैसा काफ़ी था वञनि पिया ज़कात बि कोन थो ख़ुदा जी अदा करे तूं उन मज़ा गरीबनि खे ॾे साल में ख़ुदा तोखां कुर्बानी जा 1000 या 2000 या 3000 घुरे थो उहे ॾींदा ॾुखिया छा लॻनि पिया हाणे गरीबनि जो दर्द थी वीचारे खे खाधो आहे त गरीबनि खे ख़र्च करे कुर्बानी ज़ाया थी वञे अल्लाह ताला फरमाईंदो आहे ज़ाया कान थी थिए अॼु तूं अल्लाह जे राह में मकर को नथो कुर्बान करे सुभाणे कहिड़ी कुर्बानी ॾींदे अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात को सॼो माल बि घुरंदो तूं त उज़रत ॾे तूं 3000 नथो ॾे पियो 2000 नथो अल्लाह जे राह में ख़र्च करे कुर्बानी करे अल्लाह ताला फरमाईंदो आहे मूंखे गोश्त जी ज़रूरत कान्हे का जानवर जी ज़रूरत कान्हे का मां रब करीम जी ज़ात बाबरकात ॾिसंदो आहियां त मुंहिंजो चवणु केरु थो मञे अल्लाह ताला असांखे चवण मञण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए अल्लाह ताला असांखे तव्हांखे सिर्फ़ पंहिंजे फर्मा बरदारी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए कुर्बानी जो फ़लसफ़ो ई इहो आहे त तव्हां रत वहायो जानवर जी सुभाणे थी सघे थो इस्लाम ते को वक़्तु अचे तव्हांखे सिर जी रत वहाइणी पइजी वञे अरे जेकॾहिं तूं जानवर जी रत नथो वहाए त सिर ख़ुदा जे राह में किथर ॾींदे अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ उहे बि महबूब जा गुलाम आहिनि सिर कुर्बान करे छॾियो हिकिड़ो जंग जो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे दरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम सलाम सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अज़वाजिहि व बारिक वसल्लम अलैहि दोस्तों अजीजों इस लड़ाई में नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात पंहिंजे सहाबन खे फरमायो ऐ मुंहिंजा सहाबियो जंग ख़त्म थी वई आहे मुसलमान ज़ख्मी थी पिया के शहीद थी विया फलाना फलाना तव्हां वञो जेके शहीद जा लाश खणी अचो ऐं फलाना फलाना तव्हां पाणी खणो पाणी जंग जे मैदान में वञो जेकॾहिं को ज़ख्मी आहे उनखे ज़ख्मीअ खे खणी अचो पर उनखे पाणीअ जी ज़रूरत आहे त ज़ख्मीअ खे पाणी पीआरे छो त ज़ख्म जे हालत में उञ वधीक लॻंदी हिकिड़ो साहिबु थो चए ख़ुदा जो कसम आहे नबी पाक जे हुकुम सां मां पाणीअ जी खली भरे खई आहे पाण सां पाणी जो थधी खली भरे मैदान जंग में काहे पियो आहियां परे खां मुस्लमान हिकिड़े सॾु कयो अल अतशो
अल अतशो उन मरीज़ वारो कर मूंखे पाणी पियार चयो तो मां डोड़ंदो हुनजे मथां वियो आहियां ॾिसां त ज़ख़्मनि में सूर लॻो पियो आहे सारी जान हुनजी वठी पई आहे बाहूं वधियूं पयूं आहिनि पेट वॾो पियो आहे साह लुकीअ में फाथल आहे पाणी पियो करे मां फुरण खलीअ जो मुंहुं खोलियो आहे पाणीअ जो प्यालो भरे हुनजे आॾो कयो हुनजे घर में ॿियो मुस्लमान ज़ख़्मी आहे हुनजे ज़ुबान ते वरी जारी थियो अल अतशो उन थो मरां सहाबी सोचो न ॿियो सहाबी दाह कई आहे उहो पहिरों सहाबी मुंहुं फेराए थो दादा मूंखे न ॾे मुंहिंजे भाउ मुस्लमान खे ॾे अल्लाह या जेको मां गोरी ॿिए वटि पहुतुसि पाणी जे वतीअ खे भरे हुनजे आॾो कयो आहे दावत जंहिंमहिल ॿिए जे घर में वियो आहियां त वरी टियों हिकिड़ो शख़्स परे मुस्लमान आहे उन चयो अल अतशो उन थो मरां हुन ॿिए नंबर वारे सहाबी चयो मूंखे न ॾे मुंहिंजे भाउ मुस्लमान खे साहबी सवरो तो ॿई छॾियमि ॿई न पिया वठनि आख़िर टे ॾे भॻा अञा पहुतुसीं कोन त टे जो दम परवाज़ थी वियो वेचारो गुज़ारे दिलि में चयमि त पोइ मरनि था भॼा वरी जो ॿिए नंबर वारे वटि अचां त उहो बि गुज़ारे वियो पहिरें नंबर वटि अचां त पहिरों बि गुज़ारे वियो पाणी कंहिं कोन पीतो हिक ॿिए जे लाइ चवंदा विया हुनखे पीआर ख़ुदा जो कसम आहे इस्लाम में जज़्बो कई हो जो वात वारो पाणी लाइ ॿिए खे ॾींदा हुआ पर इहो जज़्बो कहिड़ो आहे जो अलाह जो फर्ज़ छॾे ॾे ग़रीबनि खे ॾे या त ख़ुदा सां बग़ावत आहे अलाह ताला चवंदो आहे न यनाल अल्लाह मुहावला दिमाग़ुहा वलाकिन यनालुहु तक़वा मां रब जी नज़र तव्हां जे मथां आहे तव्हांजी नियत कहिड़ी आहे तव्हां अलाह जो अमर मञो बाक़ी जेकॾहिं तव्हांखे सखावत आहे त घर जो माल ॾियो त ख़बर पइजी वञे कुर्बानी कयां मां कुर्बानी करे ॿियो कुर्बानी करे ज़मीनदार कुर्बानी करे को सेठ छड़े पियो वरी अख़बारी नुमाइंदो चोथा कुर्बानी कनि इहा ज़ाया थी वञे पई उहा ज़ाया इस्लाम सां बग़ावत आहे अल्लाह जे रसूल सां बग़ावत आहे दुआ कर ख़ुदा जी ज़ात बाबरकात असांजे हाल ते रहम फरमाए करे असांखे इस्लाम जे सम्झण जी ख़ुदा तौफ़ीक़ नसीब फरमाए असां इस्लाम जे फ़लसफ़े खे सम्झो ई न आहे इस्लाम जो फ़लसफ़ो जे ॻाल्हि में आहे त इस्लाम जज़्बो पैदा कंदो आहे कुर्बानीअ जो जज़्बो पैदा कंदो आहे अॼु असां ढॻो कुर्बान कयूं था बकर कुर्बान कयूं था थी सघे थो सुभाणे असांखे सिर ॾियणो पइजी वञे जेकॾहिं जानवर जी कुर्बानी जी आदत आहे त सिर बि ॾींदासीं पर जेको जानवर कुर्बान नथो करे सघो सिर कहिड़ो ॾींदो अल्लाह ताला जल जलालुहु मज़वारो जे माननि त पुत्र कुर्बान करे ॾेखारियो ज़रूर पहुतो तोखे फ़लसफ़ो असली बुनियादी तोखे ॿुधाया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम हज़रत इब्राहीम अला नबियना अलैहिस्सलाम नबी करीम खां पुछो वियो आहे या रसूल अल्लाह कुर्बानी छा आहे पाण फरमायो अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ते फर्ज़ आहे अल्लाह जे तरफ़ खां तव्हां ते साहबन जो या रसूल अल्लाह छो फर्ज़ आहे पाण फरमायो था फर्ज़ अल्लाह जो आहे पर मुंहिंजे ॾाॾे इब्राहीम जी सुन्नत आहे फर्ज़ कंहिंजो सुन्नत कंहिंजी कुल बल मिल्लत इब्राहीम हनीफा ऐ मुंहिंजा महबूब माण्हू खे चई ॿुधाए त मां मुहम्मद करीम वटि ॿियो साॻियो दीन आहे जेको सौ सिधो दीन इब्राहीम अलैहिस्सलाम वटि हो इब्राहीम वारो दीन ई मां मुहम्मद वारो दीन साॻियो आहे नबी पाक फरमाया मुंहिंजो तव्हांखे चवणु आहे मुंहिंजा उम्मती आहियो त मुंहिंजे ॾाॾे इब्राहीम अलैहिस्सलाम वारी सुन्नत अदा कयो हज़रत इब्राहीम अला नबी अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पीरीअ में पुट नसीब फरमायो आहे जंहिंजे लाइ क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो आहे वबशरनाहु बिग़ुलामिन अलीम
इब्राहीम असा पांजे तरफ का हजरत इब्राहीम अला नबी अलैहिस्सलाम के आलम पुत्र जी खुशखबरी बुधाई से हजरत इब्राहीम अला नबी अलैहिस्सलाम के अल्लाह ताला पीरिय में पिछाड़िय में आखिरी उम्र के हाल में एड़ी तो उम्र मुबारक जो सदस ज़ाल मुबारक भी जड़ खा वधड़ खा व्यामण खा वधी वई आ एड़े टाइम ते अल्लाह पाक अल्लाह जे तरफ का आर्डर मिलो आ ए प्यारा इब्राहीम तो के पुत्र हो जा नानो हुन जो इस्माइल आहे के नबूवत दई बा नबी बनाए धोरवा हजरत इब्राहीम अलैहिस्सलाम के जो पीरी में पुत्र जमे अब पीरी वाली औलाद तो हुई प्यारी आ जवानी जी औलाद जो कड़ी काने आहे औलाद में भागी न थे बाकी औलाद कैसे तरीका न हुई मुजादा जवानी जी हुजे चाहे पीरी जी हुजे औलाद मिठी हुई अल्लाह पाक जल जलालहु उमर वालू जज़ाक का बरकत इब्राहीम अलैहिस्सलाम ने आयशा फरमायो फतखल्लाहु इब्राहीम खलीला ओ दुनिया वारो बुधी छयो मारा बकरीम इब्राहीम के खलील बनायो या अल्लाह खलील छाखे चइबो अल्लाह ताला चे तो खलील उनके चइबो जी दिल तेजे मोहब्बत का खाली हुजे अल्लाह जे मोहब्बत से भरपूर हुजे तेजे मोहब्बत का खाली खलील न धगे जी मोहब्बत न ज़ाल जी मोहब्बत न दुनिया जी मोहब्बत न बगुले जी न कार जी पर दिल में मोहब्बत हुजे अल्लाह इनके चइबो खलील मलाइकत जो वाह मौला खलीला हाँ खलीला सही तो जो चौड़ अक्सर से पर खलील तो उनके चइबो आहे जी दिल गैर जे मोहब्बत खां खाली हुजे इब्राहीम जे दिल में तो धगन जी मोहब्बत जो हज़ारे धगा हज़ारन जे तादाद में उठ धारिया थे हज़ारन जे तादाद में बकरियूं चारियूं थे ऐं माल सां प्यार अहिड़ो तो जो नबूवत जे हुंदे माल पाण चारी हुआ वो इनके खलील के चइबो जेको धगा पियो चारे धगन सां मोहब्बत पियो करे माल सां जेके प्यार अल्लाह ताला फरमायो तो मां तव्हां खे चयो आहे इब्राहीम खलील उनके माल सां प्यार कोन्हे तव्हां वञी आज़मायो मां तव्हां खे इख्तियार थो ॾियां तव्हां मलाइका आहियो माण्हूअ जी शक्ल ठाहियो माण्हूअ जी तव्हां माण्हू थी वञी इब्राहीम खां इम्तिहान मलाइका अॼण आया ॿई माण्हू पटका बटका ॿधी अमराहन वारी शक्ल बनाए हज़रत इब्राहीम सजा वेठो चारे बकरियूं रुढियूं सॼो माल गॾियो पियो घर में वेही मलाइका बुलंद आवाज़ सां था चवनि सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह चओ बाबा चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमाईंदो आहे मुंहिंजे मलाइकनि जी इबादत खोराक ज़िंदगी सिहत दवा पाणी रुगो सुभान अल्लाह नबी से फरमाता जो सुबह का शाम ताईं शाम का सुबह ताईं 70 दफ़ा सुभान अल्लाह चवंदो न त जहन्नम जी ॿाहिरि सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह और मुझा प्यारा दोस्त दीजिए मलाइकनि जे अमल में सुभान अल्लाह अल्लाह जी पाकाई बयान कई आहे इब्राहीम अलैहिस्सलाम जे कन ते आवाज़ पियो आहे ढगा छॾे माल छॾे उथी अची घर में वेठो आहे जंहिं महिल घर में वेठो त मलाइक चुप थी विया अल्लाह जो नबी इब्राहीम अलैहिस्सलाम चवे थो ओ अदा ओ वाटड़ो ओ मुसाफ़िरो ओ मुंहिंजा भाइरो इहो जेको मुंहिंजे मिठे रब जो ज़िक्र पे कयो सो वरी त ॿुधाइजो हिकिड़ी त ॻाल्हि ॿुधायो इब्राहीम अलैहिस्सलाम खे उहो ज़िक्र ॾांहुं न पियो आयो काॾे ॻाल्हायो खुशतरा बाशद के सिरे दिल बरा दोस्त आयत दर हदीस दीगरा मुजादा पाण बि यार जी तारीफ़ कबी आहे पर जे ॿिए जे ज़ुबान खां यार जी तारीफ़ ॿुधबी आहे त वधीक मज़ो ईंदो हाओ या न
आवा पाड़ घर ला इलाहा इल्लल्लाह कंदा हो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पर जे बे जे वातो बुधो तहांजी दिल ठरी पवंदी आ कॾहिं कॾहिं त माण्हू मस्त थी वेंदो आहे आखिर मां ॻोढ़ा वही पवंदा आहिनि हालांकि उहो ज़िक्र पाण बि करे सघंदो आहे पर ॿिए जे ज़बान खां ॻाल्हि वधीक नथी लॻे सभई चओ सुभान अल्लाह 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 इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात खां बरक़ात मलाइकनि खे चयो यार इहो ज़िक्र त ॿुधाइजो मलाइकनि चयो अगारो असां पंहिंजे मर्ज़ी सां ज़िक्र कयो जी हा हाणे तूं थो फरमाश करे जी हा असां पंहिंजे मर्ज़ी सां कयूं या न कयूं पर तुंहिंजो चवणु वठंदासीं पर मुफ़्त में न ॾोकड़ में छो त फरमाश कई न इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए तो मुझो 1000 उठ जो बीठो आहे सभु तव्हांखे आयो अल्लाह जो नालो ॿुधायो मलाइक होया मलाइक माण्हू जी शक्ल में हिकिड़ो मलाइक उथियो माण्हू जी शक्ल वारो उथल खे हिकिड़े पासे धार करे माल को जुदा करे और लॻो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह उथल खे काहे ते रवाना थिया इब्राहिम नबी अलैहिस्सलाम पुछा लॻो थो वञे ओ अदा महिरबानी करे वरी ॿीहर बि ॿुधाइजो मलाक चवनि था उठ ॾिनई हाणे कीअं ॿुधायूं छा ॾींदे चई मुंहिंजूं 1000 ढगियूं बीठियूं सभु अल्लाह जे नाले ते काहे अहिड़े तरीक़े सां ॿिए नंबर में ढगा ॾिनई टे नंबर में बकरियूं ॾिनई चौथे नंबर में रिठूं ॾिनई हाणे सभु इहो 4000 माल मलाइक काहे रवाना छा इब्राहिम अलैहिस्सलाम पुछिया रोज़ो थो वञे पियो ओ अदा ओ वातहड़ुओ ओ मुसाफ़िरो अल्लाह जो नालो हिकिड़ो दफ़ो ॿुधाईंदा वञो मलाइक चवनि था हाणे त तो वटि का शइ कान्हे छा ॾींदे मुफ़्त में असां को न ॿुधाईंदासीं इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए थो तव्हां मोत भरायो मुआज़िज़ था ॾेखारिजो माल जे लाइ तो ज़रूरु नौकर रखंदो मां इब्राहिम खे नौकर बणायो बानो बणायो गुलाम बणायो पर मुंहिंजे मिठे रब करीम जो नालो ॿुधायो मां जी नौकरी ॾींदुसि आजी गुलामी अख़्तियार कंदुसि मां तव्हांजो नौकर थी रहण लाइ तयार आहे पर मूंखे अल्लाह जो नालो ॿुधाईंदो मलाइकनि चयो सही असां जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठो अल्लाह चयो हो सब्तखज़ल्लाहु इब्राहिम खलीला अल्लाह सचो आहे त इब्राहिम जी दिलि अल्लाह जे इश्क खां सवा ॿियनि जे मोहबत खां ख़ाली आहे असां तुंहिंजो इम्तिहान वठण आया हुआसीं असां मलाइक हुआसीं बराबरि तो वटि उठ माल ढगा आहिनि पर अल्लाह जे नाले खां मिठा कोन तोखे वधि खां वधि मिठो नालो आहे अल्लाह उन इब्राहिम खे रब ताला फरमाए थो इब्राहिम मां तोखे ॾिठो आहे त इस्माइल खे चुनियूं ॾींदो आहे भाकुर पाईंदो आहे झोलीअ में विहारींदो आहे 8 सालनि जो गभरू नौजवान पुटु आहे पर जहिड़ो तहिड़ो कोन्हे नबूत जो मालिक आहे ओ इब्राहिम होॾो रब पियो चवां फतखज़ल्लाहु इब्राहिम खलीला इब्राहिम जी मूंसां मोहबत आहे होॾो वरी पुट सां प्यार पियो करी इब्राहिम जो मोला पुट सां दुनिया जो प्यार आहे तोसां हक़ीक़ी प्यार आहे रब तोखे भली दुनिया जो प्यार हुजे पर मुंहिंजो चवणो थी इस्माइल खे मुंहिंजे नाले ते ज़िबह कर ख़बर पए तुंहिंजे इम्तिहान इहो पुटु तुंहिंजे खे भाकुर थो पाए हाज़ो साईं सुबुह थियो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम इस्माइल खे सॾे थो इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंज़ुर माज़ा तरा ओ बचड़ा इस्माइल रात मां ॾिठो मूंखे हुक्म मिलियो आहे त मां तोखे अल्लाह जे राह में ज़िबह कयां हाणे मुंहिंजो त पको इरादो आहे पर तोखां बि पुछां थो तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे 8 साल जो ॿार जे घोड़ारे ज़ुल्म रे मरी उस बाबा छोटो तू ही हाँ न सही ये फैज़ान नजर था या के मकतब की करामत थी अल्लामा इकबाल फरमाता ये फैज़ान नजर था या के मकतब की करामत थी सिखाए किसने इस्माइल को आदाबे फरजंदी
अल्लाह या रसूल अल्लाह हक चार यार नजरो वारा पीउ खे छा थो चवे क़ुरान थो चवे या अब तफ़अल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाह मिन साबिरीन। ओ मुंहिंजा बाबा जीअं तोखे रब चयो आहे इएं कर देर न कर तूं छुरी वहाईंदे मां इंशाअल्लाह सब्र करे ॾेखारींदुसि। अहिड़ो सब्र कंदुसि जो मां इस्माईल तो साबिर पर मुंहिंजे खानदान मां मोहम्मद साबिर ईंदो ऐं मुंहिंजे मोहम्मद जे पुठीअ मां सोणो हुसैन साबिर पैदा थींदो। इन खानदान सब्र करे ॾेखारियो या न बाबा? इन खानदान जहिड़ो कंहिं सब्र कयो आहे? हज़रत हुसैन बि करबला में सब्र कयो, हज़रत ज़ैनब बि सब्र कयो, हज़रत अब्बास बि सब्र कयो, हज़रत नबी करीम जे पूरे खानदान सब्र कयो। अरे मोहम्मद करीम जे मथां ओझो चलायो, मुस्तफ़ा जे मथां पत्थर चलायो, हबीब जा गंज शहीद कयो, पर मोहम्मद करीम बद दुआ कान कई, नबी करीम दुआ ई दुआ कयो। वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला मुराद गरीब की बरलाने वाला गुरु शरीफ मौलाना मोहम्मद वालिही व सहाबिही वसल्लम। हजरत बीबी हाजरा इस्माइल जी अम्मरा ज़ाल सां ॼाण कोन कई। हाजरो जी साईं इस्माइल के कपड़ा पारा काले को वठी वञेसि, यार जी दावत आहे, दोस्त जी दावत आहे, तो वठी वञा। मां पंहिंजे बच्चे खे सीगारियो आहे, सुरमो पारायो आहे, कपड़ा पाराया हो। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ज़ाल खे त जो तो बच्चो सींगार, माई पई पुट खे सींगारे। इब्राहिम अंदर घर में रस्मो पियो ठाहे, काती पियो तिखी करे, कमीस जे हेठां काती बि विधई, रसो बि खयई। ॿार आयो इस्माइल प्यारा हलियाबाद ॿार खां वठी रवानो थियो आहे। थोड़ी देर गुज़री आहे, शैतान दिल में सोचो जेकॾहिं अॼु इब्राहिम इस्माइल खे कुथो अहिड़ी रस्म पैदा थी वेंदी जो क़यामत ताईं मुस्लमान क़ुर्बानियूं था कंदा। अॼु हिननि जे घर खे ड्राहिया, अॼु इहे क़ुर्बानी को ख़त्म कराया। अॼु माउ जे दिल में विसविसो विधई, ओ हाजर तुंहिंजो घर थो लुटजई। पीरीअ में पुट ॼाओ थी 8 सालनि जो नौजवान, इहो तुंहिंजो पुट पुछण थो वञे। हाजरा वारो करे इब्राहिम खां वञी छॾाए। हाजरा थी चवे चरियो थियो छा? इब्राहिम जहिड़ो अब्बो हुजे, इस्माइल जहिड़ो बच्चो हुजे, इब्राहिम छो बच्चे खे कहंदो? हुन खां ज़बान मां निकिरी वियो त हुनखे अलाह जो अमर थियो आहे। कंहिंजो अमर थियो आहे? हाजरा थी चए अलाह जो अमर थियो आहे। हा जेको जे अलाह जो अमर थियो आहे त हिकिड़ो इस्माइल आहे, लख इस्माइल अलाह जे नाले सां भली जायूं माहिरूं सजूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि बाक़ी जन वेचारनि ओजाला अजाया कया। ॾिठई त कुझु न हलियो, वरी इस्माइल जे दिल में विसविसो विधई, उनखे बि इएं चए। उन ते छो चए भला कि अलाह जो हुकुम छो थो थिए, को भली अलाह जे नाले ते कोई। वरी इब्राहिम अलैहिस्सलाम खे चई, बहरहाल दिल्ली खां मायूस थियो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे अमल में पुट खे मनहर में वठी वियो आहे। मनहर जी माना है कुर्बान गाह, जंहिं जाइ ते कुर्बानी कबी आहे। अलाह खां दुआ घुर्स तो असांखे ख़ुदा उहा कुर्बानी जी जाइ ॾेखारे। मके खां ॿाहिरां मैदान मिना जिथे हाजी कुर्बानी कंदा, उन जाइ ते वठी वियो। पुट हाणे ख़्वाब सचो थींदो, लेट त कोहार। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इस्माइल तुंहिंजे बाबा मूंखे कमीस हिकिड़ी आहे, मूंखे ज़रूर कोहंदे त रत सां भरिजी पवंदी। ओ बाबा तो वटि ॿियो कपिड़ो बि कोन्हे, तूं ग़रीब आहीं, शाहूकार कोन आहे, महिरबानी करे मुंहिंजी कमीस धार रखो, कुर्बान थी वञा, रत वही वञे, पोइ इन कमीस में मूंखे कफन पाराइजां। हिकिड़ी वसीयत मुंहिंजी आहे, ॿी बाबा पंहिंजे अखियुनि ते पटी बधजां। छाजे करे जंहिंमहिल मूंखे तूं ज़मीन ते लेटाईंदे मुंहिंजे गुलाब जे गुल जहिड़े मुंहं ते नज़र पवंदई, मतां रहम अची वञई ऐं न ई मतां अलाह जे राह में कुर्बान सां रहिजी वञा। अखियुनि ते पटी बध त रहम न अची जल्द कुझु
टे नंबर बाबा छुरी के तेज कजानो जा हथ भी बद जा पेर भी बद जा इब्राहिम तो जो डिजी जो था तो न बाबा डिजा तो न तो छुरी जमल बहदी मता दर्द थे हथ पेर हणा रत जा थोड़ा तो नबी के लगदा मता बेअद भी थी पए रब नाराज थी पए तोखे बेअदबी में तोखे तुझी बेअदबी ना करना है बाबा मैं तोखे आखिरी वसीयत हो क्या ये कमीज मुझे बाप मुझे अम्मा के दिखार जा तो जिद कर रखा अब में मां इस्माइल जी लाती ही तो अल्लाह के दरगाह में कसम रकात में मुझे अम्मा के चे जा या कमीज हाथ में खड़ी मोहम्मद करीम जी उम्मत के लाए दुआ घुरे तो खुदा ताला रसूलुल्लाह जी उम्मत जा गुनाह माफ इब्राहिम अलैहिस्सलाम के वसीयत थी इब्राहिम अलैहिस्सलाम असल में पांच अखिल के पट्टी बधिया इस्माइल जा हथ वधान हर जमीन पे लेटाए छुरी थोड़ा आए पियो अल्लाह ताला जल जलालहु अमर वालू जे जात हुक्म फरमायो ओ छुरी यो सागो इब्राहिम हो जब रब्बाह में हो तब रब्बाह न जे वार के भी कुछ कोन कयो हो अज उन जो पुत्र हजरत इस्माइल मा छुरी तो हुक्म तो क्या मता इस्माइल जे गले के वढो थी इन जे करे जो इस्माइल जे पेशानी में मोहम्मद जो नूर मौजूद आ इस्माइल अलैहिस्सलाम जे गले ते छुरी वही थी पर वढे न पई इब्राहिम अलैहिस्सलाम गुस्से में छुरी के केवा छो न थी वठी चवे थी इब्राहिम तो के बाह को लसाड़ियो हो रब हिकड़ो दफो बाह के चयो हो पर मां छुरी के खुदा ताला 70 दफा मनो कया ताजे करे कान थी वढा इब्राहिम अलैहिस्सलाम रोई दिनुआ मौला मुजी कुर्बानी छो न थी कबूल थे बना बैना हो अय्या इब्राहिम कद सत्त तररोया अल्लाह पाक जल्दी जिब्रील के मोकलियो ओ जिब्रील मुझे इब्राहिम के जाओ तो जो ख्वाब सचो आ इस्माइल का छुरी माफा इस्माइल जे एवज में जन्नत जो दुंदो मोकलिया तो उनके कुर्बान कयो वने अल्लाह जे अमर सा इस्माइल बची थो वने जन्नत जो दुंदो अचे थो वो कुर्बान थो थे तो जा सोना वो जो मदीने वालो वीर तो फरमाए हुक्म अल्लाह जो सुन्नत मुझे डाले इब्राहिम जी या कुर्बानी असा सदा दुआ कर अल्लाह ताला तवा सा के कुर्बानी करे तो भी नसीब फरमाए जानवर हदे में सत भाला थी दाल ढगी जेका है सा घट में घटा 2.5 साल 3 साल जी हुजे इन को अलावा उठ 5 साल जो हुजे उठ में ढगी में सत भाला थी दाल बकरी हुजे वो साल जी हुजे उन जे लाइयो ज़रूरी को त दंग भजे या न भजे 12 महीना पूरा बकरी जी कुर्बानी कई दी बकरी में हिक हिस्सो थी दुआ पर जेकरे दुंदो आ रिढा पर शर्ता त साल जेती दिसण में थे सभो मोटो मतारो हुजे त 6 महीने जो भी जायज आ पर जे बड़ो कदावर ना है तो 6 महीने जो जायज ना है वो भी साल जो हुजण जरूरी आ उन गोश्त के 2 भाङा कया वेंदा हिकड़ो गरीबन के देबो हिकड़ो पाड़ेसन माइटन के देबो हिकड़ो हिस्सो पांजे घर में इस्तेमाल करो अल्लाह तबारक व तआला से तवा के कुर्बानी की तौफीक नसीब फरमाए जय शख्स के कुर्बानी करनी आ तो ईद नमाज का बाद में कुर्बानी करो ईद नमाज का अग में कुर्बानी कर दी मनवा हुजूर फरमाए था जो कोई ईद का अग में कुर्बानी कंदो उनके गोश्त तो मिलंदो पर कुर्बानी जो सलाब कोन मिलंदो ताजे करे कुर्बानी जो तरीको आ ईद नमाज पढ़ी बाद में कुर्बानी कई वने मां अल्लाह के दरगाह में दुआ तो बुरा खुदा ताला तहा जा साजा बेड़ा पार फरमाए सबनी के खुदा ताला कुर्बानी करे तौफीक नसीब फरमाए कुर्बानी जो जानवर बेआयब हुजे उनमें नुक्स न हुजे सिर्फ भगल न हुजे कन कचन न हुजे टंग खा नंढो न हुजे कुछ खा लुंडो न हुजे डुगरो न हुजे हसीन खूबसूरत जानवर हुजे अल्लाह ताला फरमाया हबीब फरमाया सम्मिनु दुआयाकुम फइन्नहा अलसरात बतायाकुम अवा पाजा जानवर सगा ठायो सुहणा कयो ये क़यामत जे दिहाड़े तवा के हवाई जहाज थी जन्नत में खड़ी वेंदा पुलसरात तवा के कटाई अल्लाह ताला हर मुसलमान के तौफीक नसीब फरमाए मोजा दोस्तों टाइम पूरो थी हुआ बाकी मसइला हज जा बैतुल्लाह जे तामीर जा इब्राहिम अलैहिस्सलाम जे अया जन कुर्बान जा अल्लाह का इश्क की मोहब्बत जा हयाती बाकियात वरी इंदर जुमे ते पेश कयो वेंदो खुदा ताला तहा जा साजा बेड़ा पार फरमाए वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह मिलना अहमद नाम तदीना जेकर चाही जो भला जेकर चाही अहद मिलना अहमद नाम तदीना
जो वेखी नाम मोहम्मद जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जित जो वेखी नाम मोहम्मद तुम अखियां पे लीरो जेकर चाही याद मिलना बाजू मोहम्मद रब को बोलना महज है अपने आप को रोना बाजू मोहम्मद रब को बोलना महज है अपने आप को रोना बिना समावण खीर विलोड़ चवो सुभान बिना समावण खीर विलोड़ मुफ्तुल्ला उम्र खपैदी मुफ्तुल्ला उम्र खपैदी चो मुफ्तुल्ला उम्र खपैदी जेकर चाही अहद मिलना अहमद नाम खपैदी जो वेखी नाम मोहम्मद तुम अखियां पे लीरो जेकर चाही अहद मिलना अब्दुल गफ्फार लजपाल मोहम्मद हर हिस्सा मुताल मोहम्मद कबर हशर नाल मोहम्मद कुछ ना खौफ करे दीरो कुछ ना खौफ करे दीरो जेकर चाही अहद मिलना अहमद नाम पकड़ दीरो